गंबट बाईपास जे मेन अलमदीना कॉलोनी हिन जदीद दौर में भी बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। अलमदीना कॉलोनी खे MPA ऐं म्यूनिसिपल चेयरमैन पारां मुसलसल नज़रअंदाज करण सबबि उते रोड रस्ता ऐं पाणी जी नेकाली लाइ गटर ऐं नालियूं हिन महिल ताईं ठही न सघियूं आहिनि। रस्तनि ऐं घेटियुनि में गंदो पाणी तलाउनि जी सूरत में बीठल नज़र अची रहियो आहे, जंहिंजे करे कॉलोनी जा रहवासी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। गंदे पाणी ऐं गंदगी सबबि मच्छरनि जो आज़ार पिणु वधी वियो आहे, जंहिं सबबि रहवासियुनि खे मलेरिया या डेंगी बुखार समेत मुख़्तलिफ़ बीमारियूं थियण जो ख़तरो पिणु पैदा थी वियो आहे ऐं केतिरा ई शहरी इन्हनि मूज़ी मर्ज़नि में पिणु विकोड़जी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर ऐं मकानी इदारनि जे सूबाई वज़ीर खां नोटिस वठण जी घुर कई आहे, जीअं रहवासियुनि खे बुनियादी सहूलियतूं मिली सघनि। असांखे ॿियो ॿीहर ॿुधायो हलूं त गंबट बाईपास जी मेन अलमदीना कॉलोनी हिन जदीद दौर में बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। अलमदीना कॉलोनी खे MPA ऐं म्यूनिसिपल चेयरमैन पारां मुसलसल नज़रअंदाज करण सबबि उते रोड रस्ता ऐं पाणी जे नेकाल लाइ गटर ऐं नालियूं हिन महिल ताईं ठही न सघियूं आहिनि।